नाज़रीन मौजूद है आदलपुर शहर में जिते कल्चर डिपार्टमेंट में आदलपुर में एक प्रोग्राम मुनक़द किया है जैमें आदलपुर समेत 12 माण्हुनि शिरकत कई है। इन प्रोग्राम में फनकारनि शाइरनि अदीबनि सुगड़नि जो पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो आहे। अचो त मौजूद जे प्रोग्राम मुनक़द किया है उनसां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं शाइरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं फनकारनि शाइर अदीबनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन प्रोग्राम जे हवाले सां कहिड़ा वीचार आहिनि। मच कचहरी सां प्यार ऐं मोहबत में इज़ाफ़ो थिए थो। सकाफ़ती प्रोग्राम आहिनि असली सकाफ़त खातो ऐं डीजी कल्चर आशारी जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं असां अपील कंदासीं साईं जे सिंध में असांखे अहिड़ा प्रोग्राम कराए ऐं असां इहे प्रोग्राम अञा बि वधीक कराईंदासीं इंशाअल्लाह असां। अॼोके नुसरत वारे माहौल में जिते सुगड़नि जी मच काचारी कोठाई वई आहे उते असीं दुनिया के इहो पैगाम ॾियूं था त असीं सिंधी माण्हू मोहबतियूं अमुन पसंदि आहियूं। असां पंहिंजी सकाफ़त पंहिंजे अदब पंहिंजी तहज़ीब ऐं पंहिंजे माण्हुनि सां मोहबत कयूं था। डिपार्टमेंट जा असीं शुक्रगुज़ार आहियूं जंहिं मच कचहरी रखाई आहे ऐं हीअ वक़्त जी ज़रूरत आहे छो जो ही मच कचहरियूं या कचहरियूं असांजे समाज मां ख़तमु थींदियूं थियूं वञनि ऐं हिन में ॾिसो तव्हां त नंढड़ा नंढड़ा ॿार बि आयल आहिनि त इन्हनि खे अॼु ख़बर पवंदी त बाबा कचहरी बि कंहिं वॾड़ा कंदा हुया ऐं हीअ कंहिं सकाफ़त जो हिसो आहे त असीं कल्चर डिपार्टमेंट जा शुक्रगुज़ार आहियूं अॼु प्रोग्राम रखायो आहे ऐं इनशाअल्लाह असां उमेदु कयूं था त अॻिते बि अहिड़ा प्रोग्राम रखाया वेंदा। कल्चर डिपार्टमेंट जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं हुकूमत सिंध जा जंहिं कल्चर ही मच कचारी कराए करे मोहबत ऐं एके जो हिकिड़ो सबूत ॾिनो आहे ऐं उमेदु कयूं था डीजी अब्दुल हलीम लाशारी साहब खे त इहो पूरी सिंध में अहिड़ा प्रोग्राम रखाए करे इंशाअल्लाह मोहबत एको भाईचारे जी हिकिड़ी फिज़ा क़ाइमु कंदा। जीअं मच कचारी घोटकी में रखी आहे अहिड़ियूं मच कचारियूं पूरे सूबे सिंध में रखियूं वञनि जीअं मोहबत जा मेड़ाका ता क़यामत ताईं शाद बाद